हिकु खां पंजे ताईं जे हवाले सां जेको आहे तव्हां साईं मुख़्तलिफ़ हा 5 खां 15 स्केल में असां खां IBA इदारे तरफ़ां इश्तिहार ॾेई सिंध जे टोटली जेके डिपार्टमेंट्स आहिनि उन्हनि में असां खां टेस्ट वरिती वई। उन्हनि में जेके ख़ाली वैकेंसियूं हुयूं उन्हनि जे हवाले सां तव्हां टेस्ट में पास थींदो त इन्हनि इदारनि में तव्हांखे पोस्टूं ॾींदासीं। असां इहा टेस्ट ॾेई ग्रेजुएशन वारा इंटरमीडिएट वारा इन्हनि असां जेके छोकिरा सिंध जा नौजवान तक़रीबन सभिनी ज़िलनि जा नौजवान पास थिया आहिनि। 2 लख प्लस नौजवान आहिनि जेके अदड़ा अदड़ियूं सॼी सिंध मां पास थिया आहिनि। उन खां पोइ हिननि नई रिट क़ाइमु कई आहे। तव्हां खां इंटरव्यू बि वठंदासीं ऐं ग्रेडिंग पॉलिसी मुताबिक़ तव्हांखे नौकरियूं ॾींदासीं। इन्हनि वैकेंसियुनि में भर्तियूं बाद में कंदासीं, पहिरियों तव्हां खां इंटरव्यू वठंदासीं। इंटरव्यू जे ख़िलाफ़ असां निकिता आहियूं त इंटरव्यू में रिश्वत जी बाज़ार गरम थींदी। असां खां जेके 40 मार्कूं खणंदा, जेके 40 खां हेठि हूंदा उहे बि नौकरियूं वठी वेंदा। जिन जूं 60-70 मार्कूं आहिनि उहे वीचारा ग़रीब जेके पैसा नथा भरे सघनि उहे जेके असांखे 3 सालनि जो मुद्दो आहे। 1.5 साल खां प्लस असांखे टाइम थी चुको आहे। अॼु ताईं असांजो को मुतालबो पूरो न थियो आहे। असां कंहिंखे हिकु बि वैकेंसी जेका असां भर्ती न कई वई आहे। इन जे ख़िलाफ़ असां अॼु निकिता आहियूं त जेके पोस्टूं वैकेंसियूं ख़ाली आहिनि बग़ैर इंटरव्यू जे जीअं PST JST मुताबिक़ उन्हनि खे टॉप टू बॉटम मेरिट लिस्ट मुताबिक़ वैकेंसीज़ जारी ऑफर ऑर्डर जारी कया विया। असांखे बि बग़ैर इंटरव्यू जे ऐं कंहिं बि जेको आहे सो शर्तो शवाबित जे असांखे बि नौकरियूं ॾिनियूं वञनि, ऑफर ऑर्डर जारी कया वञनि टॉप टू बॉटम मेरिट लिस्ट मुताबिक़। 515 इलेक्शन कमेटी सिंध का चेयरमैन हूँ। मेरा सवाल है बिलावल भुट्टो साहब से। बिलावल भुट्टो साहब, हमने देखा कि आप जो मेरिट पसंद हो, आपने 60,000 GST PST सिंध में जो दिए हैं वो मेरिट भी दिए। हम सलाम पेश करते हैं बिलावल भुट्टो साहब, मगर बिलावल भुट्टो साहब एक ही सिंध में 2 कानून क्यों हैं? एक सिंध में 2 कानून किए हैं। अगर GST PST जो हम वो टीचर आप लोगों ने उठाए हैं जो हमारे बच्चों के मुस्तकबिल के साथ खेलेंगे, अच्छी तरीके से बच्चों को पढ़ाया या ना पढ़ाया, आपने बगैर इंटरव्यू के उठा लिए। अच्छा काम है, हमें उनसे कोई एतराज़ नहीं है। मगर यहाँ पे जो क्लर्क बनेंगे या स्टोर कीपर बनेंगे, यहाँ इंटरव्यू किस चीज़ की? हमें कोई जहाज उड़ाना थोड़ी है बिलावल भुट्टो साहब। हमें बिलावल भुट्टो साहब, हम आपको रिक्वेस्ट करते हैं, आप शहीद मोहतरमा के बेटे हो, हमें शहीद मोहतरमा के हम वर्कर हैं। ये शहीद मोहतरमा के जाले हैं, ये खड़े हैं रोडों में। हमने आपको वोट दिया है ताकि आप मेरिट की बहाली करें। अब हम आपसे सवाल करते हैं, कराची के प्रेस क्लब में सिंध के मुख्तलिफ डिस्ट्रिक्ट से जहाँ आप MLA सिलेक्ट हुए हैं उस डिस्ट्रिक्ट के ये लड़के खड़े हैं, आपके लड़के ना के लड़के खड़े। हम आपको रिक्वेस्ट करते हैं मेरिट को बहाल करें, GST PST की तरह मेरिट को बहाल करें, ग्रेडिंग पॉलिसी ख़त्म करें, सीटें जाहिर की जाए और एक पोर्टल बनाया जाए, हर डिपार्टमेंट का पोर्टल, ताकि हम वहाँ पे ऑनलाइन अप्लाई कर सके। हम TCS गरीब लोग हैं, TCS के अखराजात नहीं भर सकते हैं, हर दूसरे से एडवर्टाइजमेंट आएंगे। हमें बचाया जाए बिलावल भुट्टो साहब, हम आपको हाथ से जोड़ें।